जेसीं ताईं इंसान पंहिंजे भाउ जी मदद में लॻो रहंदो आहे तेसीं ताईं अल्लाह ताला हुन जी मदद कंदो रहंदो आहे। माण्हू प्यार जे लाइ हूंदा आहिनि ऐं शयूं इस्तेमाल जे लाइ। ॻाल्हि तॾहिं ख़राबु थींदी आहे जॾहिं शयुनि सां प्यार कयो वञे ऐं माण्हुनि खे इस्तेमालु कयो वञे। जंहिंसां मुहबत थी वञे उन्हीअ सां मुक़ाबिलो नाहे कयो वेंदो। कंहिंखे हासिलु करणु मुहबत नाहे, बल्कि कंहिंजी दिलि में जॻह ठाहिणु मुहबत आहे। कंहिंजो दिलि टोड़े माफ़ी घुरणु तमामु आसान आहे, पर अगरि पंहिंजो दिलि टुटी पवे त कंहिंखे माफ़ करणु ॾाढो मुश्किल आहे। ख़ामोशी हिकु अज़ीम नेमत आहे, ख़ासि तौर ते उन वक़्तु जॾहिं इख़्तिलाफ़ात घणा हुजनि, आवाज़ूं बुलंद हुजनि, इल्म जी कमी हुजे ऐं दलील जी का औकात न हुजे। जॾहिं मुंहिंजो दिलि चवंदो आहे त मां पंहिंजे रब सां गुफ़्तगू कयां त मां नमाज़ पढ़ंदो आहियां, ऐं जॾहिं मुंहिंजो दिलि चवंदो आहे त रब मूंसां ॻाल्हाए त मां क़ुर पाक जी तिलावत कंदो आहियां। ज़िंदगी जीअण जा ॿ रस्ता आहिनि। विसारे छॾियो हुनखे जंहिंखे माफ़ नथा करे सघो, ऐं माफ़ करे छॾियो हुनखे जंहिंखे विसारे नथा सघो। पंहिंजे बहितरीन वक़्त खे नमाज़ में वक़फ़ कयो, छो त तव्हांजा सभु कम तव्हांजी नमाज़ खां पोइ क़बूल थींदा।